दोस्तों हिकिड़ो कुराड़ो शहर वियो, मार्केट घुमण वियो, कुछ दवाऊं वरितई, कुछ पंहिंजे लाइ खाइण पीअण जी शइ वरितई। हिन जी दिलि चाहियो त टच मोबाइल वठां। मार्केट वियो, दुकानदार खे चई मूंखे टच मोबाइल ॾे ऐं उन में जेके ऐप आहिनि उहे मूंखे डाउनलोड करे ॾे। उन दुकानदार तकड़ में हिन खे सिर्फ़ु व्हाट्सअप जेको आहे त डाउनलोड करे ॾिनो ऐं उनखे सम्झाई त हीअ व्हाट्सअप हीअं हलंदो, तव्हां पंहिंजा दोस्त हीअं इनवाइट कंदव ऐं तव्हां माण्हुनि ॾे मोकिलींदव, त हिनखे सॼो किसो सम्झाई। काफ़ी ॾींहं 10-15 ॾींहं हिन इहो व्हाट्सअप यूज़ कयो, हलायईं, उन मां मज़ो बि वरितई। हिन जो पुटु शहर पढ़ंदो हुयो, उहो जो आयो ॾिठईं त बाबे जे हथ में टच मोबाइल आहे, सलाम कयईं। सलाम खां पोइ चयईं त बाबा माना तब्दीली वाकई अची वई आहे। हुन चयो कीअं? चई तव्हांखे टच मोबाइल आहे। चई पुट टच मोबाइल वॾे कमाल जी शइ आहे। हिन मूंखे ज़िंदगीअ जो उहो सबक़ु ॾिनो जेका मां अछी ॾाढ़ी कई कॾहिं उहा शइ सम्झी न सघियो आहियां। हुन चयो कीअं? हुन चयो व्हाट्सअप ते मुंहिंजा 15-20-40 दोस्त आहिनि, मां उन्हनि सां राब्ते में रहंदो आहियां। जिन्हनि सां राब्ते में रहंदो आहियां त उनजो नालो हमेशह मथे हूंदो आहे ऐं जिन्हनि सां राब्ते में न रहंदो आहियां त उन्हनि जो नालो हेठि हलियो वेंदो आहे। वरी उनखे ॻोल्हे 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 पोइ उन्हनि खे टिक कंदो आहियां। पुट चयोसि इहा त असांखे 8-10 सालनि खां ख़बर आहे, जॾहिं खां मोबाइलूं आहियूं त व्हाट्सअप जो तरीक़ो इहो ई आहे त जेके ॿिया दोस्त हूंदा आहिनि जिन सां राब्तो न करे सघंदा आहियूं त उहे हेठि हलिया वेंदा आहिनि। इहा नई ॻाल्हि त कोन्हे। हुन चयो तो मुंहिंजे ॻाल्हि खे गौर न कयो, इहा तुंहिंजे लाइ बिल्कुलु नई ॻाल्हि कोन्हे, पर ज़िंदगीअ जो हिकु वॾो सबक़ु मूंखे हिन टच मोबाइल ऐं व्हाट्सअप मूंखे ॾिनो आहे। त माना राब्ते सां सभु कुझु आहे। कुराड़े पुट खे सम्झायो त राब्तो अहिड़ी शइ आहे त जॾहिं बि जंहिंसां असां राब्तो कंदा आहियूं उहो हमेशह मथे हिट लिस्ट ते हूंदो आहे, मथे मथे हुनजो नालो हूंदो आहे त हीअ असां सां राब्ते में आहे। शायदि असां अलाह सां राब्ते में अगरि न हूंदा आहियूं त असांजो नालो बि ईअं ई हेठि हलियो वेंदो हूंदो। जेके राब्ते में आहिनि उन्हनि जो नालो मथां मथां हूंदो त उनखे ॻोल्हण में तकलीफ़ न थींदी। हीअ व्हाट्सअप मूंखे अहिड़ो हिकिड़ो मिसाल ॾेई छॾियो आहे, अहिड़ो सबक़ु ॾेई छॾियो आहे जेको मां सम्झी सघियो आहियां त अलाह सां राब्ते रहण में असांजो नालो हमेशह उनजे साम्हूं हूंदो, असां उनजे वेझे हूंदासीं, मथे मथे नाले में हूंदासीं, मथे लिस्ट में हूंदासीं। दोस्तो हिन कुराड़े जेको व्हाट्सअप मां जेको अंदाज़ो लॻायो ऐं उन मां जेको सबक़ु पिरायो त हिकु वॾो कमाल जो सबक़ु आहे त वाकई अलाह सां अगरि असां राब्ते में हूंदासीं त असांजो नालो जेको आहे त मथे लिस्ट में हूंदो, मथे हूंदो। हमेशह पंहिंजे रब जे राब्ते में हुजो, निमाज़ पढ़ो, रोज़ा रखो, ज़कात ॾियो, हज पढ़ो ऐं जेको थी सघे ग़रीबनि ॾे हथु वधायो, उन्हनि जी मदद कयो। पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अस्सलाम वालेकुम।